जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं वगड़ शहर में। पूरे सिंध जीअं वगड़ ऐं उनजे भरपासे वारे इलाइक़नि में जेको सारेलो फ़सुलु आहे उहो पची रास थी चुको आहे, पर के हिन वक़्त ताईं को बि सरकारी पास्को सेंटर न खुली सघियो आहे। अचो त इन हवाले सां आबादगारनि खां पुछा कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। गरीबनि जी सारी बि अघ बि घटि थी विया आहिनि, पापड़ी इहो आहे अनो सां रेट सां सुठो ॾिए असांखे। ग़रीब असां छा ॿुधंदा असांजी तव्हां, असांजे अलाह ॾे तव्हां ॿियो कंहिंखे ॾियूं तव्हां भला। अलाह ॾे हथ खणी तव्हां कंदा रब तूं हक़ कजां चवे हया करे त असांजे ग़रीब जा रेट मथे करे असांजो। भाण महांगा सभु शइ महांगो, वाज ते भाण वरिता आहे, ॿिज वाज ते वरिता आहिनि 12,000 12,000 था वठूं, 3,000 ॿोली त 4,000 था भरियूं। छा कयूं ग़रीब आहियूं असां, तव्हां कंहिंखे ॾियूं अलाह खे ॾियूं, तव्हां कंहिंखे ॾियूं। रब साईं तूं असांखे हक़ कजां। अदा जीअं त हिते जेको सारियल फ़सुलु आहे उहो हर साल वांगुरु हिन साल बि पची तयारु थियो आहे। अव्हां जे साम्हूं आहे, अव्हां विज़िट बि कयो आहे हिन इलाइक़े खे। ऐं असां जेके आबादगार आहियूं, जेके हिते हारी आहिनि, उहे हर साल परेशान थींदा आहिनि इन वजह सां त हिते पास्को सेंटर जेके खुली न सघंदा आहिनि ऐं जेको सरकारी जेको अघु हूंदो आहे उहो अघु हिन आबादगार ऐं हारियुनि खे मिली न सघंदो आहे। इन जे करे हिन इलाइक़े वारा हर दौर में परेशान थींदा आया आहिनि, हिन दौर में बि परेशान आहिनि। जेके रेस मिल्स आहिनि हिन इलाइक़े जा, उन्हनि जा पंहिंजा अघ मुक़ररु थियल आहिनि, को मथे थो वठे को हेठि थो वठे। आबादगारनि खे ऐं हारियुनि खे घणो नुक़सानु थी रहियो आहे हर साल। हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत खां पुरज़ोर अपील कंदे मुतालबो था कयूं असां वगड़वासी त जेके पास्को सेंटर आहिनि उहे खोलिया वञनि ऐं सरकारी जेके अघ आहिनि उहे मुक़ररु करे असां आबादगार ऐं हारियुनि खे रिलीफ ॾियनि त बहितर थींदो। फ़सुल तयारु थी विया आहिनि, अञा पास्को कोन थो खुले, हुकूमत अघु कोन थी ॾिए, असां काॾे वेंदासीं। भाण महांगा ॾिना वरितासीं, रोंबनि जा ख़र्च, ॿिजनि जा ख़र्च, हर वार आयासीं। हे सेलरनि वारा चवंदा त असां 800 खणूं, हाणे 800 ते असांजो छा थींदो? गुज़ारो कोन थींदो असांजो। कुझु 1200 1300 1500 ताणी त रेट थिए न, काॾां ख़र्चनि जी पूरी कंदासीं। असां वटि त सारियूं पची तयारु थी वियूं आहिनि, पर जीअं त असां वटि अघु हिन महिल ताईं न आहे ऐं गवर्नमेंट न की पास्को सेंटर खोलियो आहे, न कुझु ॿियो कुझु असांखे सहूलियत ॾिनी अथई। सेलरनि वारा जेके आहिनि सो 800 रुपया अन्न जो मण था वठनि। 800 मां छा थींदो? ख़र्च डबल रोंबनि जा मज़ूरी डबल, उनखां अलावा भाण महांगा, हर शइ महांगा थी विया आहिनि। ऐं माना सेंटर असांखे ॾिनो वञे पास्को जो, जीअं असांखे कुझु अघु ॾिना वञनि। इन्हनि 800 मां गुज़ारो कोन थींदो। ग़रीब माण्हू काॾे वञे, कर्ज़ लाहे या घर हलाए। जी नाज़रीन, आबादगारनि ऐं हारियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे वगड़ ऐं उनजे भरपासे वारे इलाइक़नि में जेको सारियलो फ़सुलु आहे उहो पची रास थी चुको आहे, पर के हिन वक़्त ताईं को बि सरकारी सेंटर पास्को न खुली सघियो। हिननि गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं वफ़ाक़ हुकूमत खां पुरज़ोर अपील कंदे चयो आहे खुदारा सरकारी जेको पास्को सेंटर खोलियो वञे जीअं असांखे मुनासिबु अघु मिली सघनि। कैमरामैन नज़ीर अहमद सां गॾु मोहम्मद रफ़ीक, टाइम न्यूज़ वगड़।